हैदराबाद में सिंध आबादकार बोर्ड के अॻूणे सदर अब्दुल मजीद निज़ामानी की याद में ताज़ियती रेफरेंस मुनक़िद कियो वियो। शहर के मकामी होटल में मुनक़िद कयल ताज़ियती रेफरेंस में अॻूणे DG एग्रीकल्चर हिदायतुल्ला छजड़ो, डॉक्टर ज़ुल्फ़िकार यूसुफ़ाणी, महमूद नवाज़ शाह, नबी बख्श सठियो ऐं सेढ़ा चेयरमैन क़बूल मोहम्मद खटियाण समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल आबादकारनि वॾे अंग में शिरकत कई। ताज़ियती रेफरेंस के खिताब कंदे मुक़ररनि चयो त अब्दुल मजीद निज़ामानी हमेशा आबादकारनि जो आवाज़ रहियो। उन करप्ट कामरनि खे वाइको कयो ऐं अंगनि अखरनि सां हिन कुझु सबूत पंजाब अॻियां रखिया। अब्दुल मजीद निज़ामानी जे कयल जिदोजहद खे तारीख़ में हमेशा यादि रखियो वेंदो। मुक़ररनि चयो त अब्दुल मजीद निज़ामानी पंहिंजी सॼी उमिरि आबादकारनि जे मसइलनि जे हल लाइ वक़्फ़ कई। अॼु बि आबादकारनि जा केतिरा ई मसइला आहिनि जेके हल नाहिनि थी सघिया। आबादकारनि जे मसइलनि जे हल लाइ हिन वक़्त बि जिदोजहद जी ज़रूरत आहे। ताज़ियती रेफरेंस खां अॻु सिंध आबादकार बोर्ड जे नवनि उहिदेदारनि में सदर महमूद नवाज़ शाह, जनरल सेक्रेटरी डॉक्टर ज़ुल्फ़िकार यूसुफ़ाणी, सीनियर नायब सदर डॉक्टर मोहम्मद बशीर निज़ामानी, खजानची इमरान अली बोस्तार समेत ॿियनि जे नालनि जो ऐलान कयो वियो। हाजी अब्दुल मजीद निज़ामानी जो विछोड़ो यकीनन सिंध जे ज़राअत जे लाइ, सिंध जे आबादकारनि जे लाइ, असां सभिनी जे लाइ वॾो नुक़सानु आहे। हू हिकिड़ो इंतिहा दर्जे जो सुलझियल ऐं सीनियर माण्हू हो जेको ज़रई मसइलनि जे हवाले सां हर फोरम ते, डिवीज़न लेवल ते हुजे, सूबाई लेवल ते हुजे, वफ़ाक़ी लेवल ते हुजे, हमेशह ज़मींदारनि जो ज़राअत जो हिकिड़ो भरपूर ऐं जानदार आवाज़ हो। यकीनन हीअ दुनिया सभिनी खे छॾणी आहे। हू पंहिंजे वक़्तु सिर अलाह जो हुकुम थियो, पंहिंजो वक़्तु पूरो करे विया हलिया। बाक़ी जेके दोस्त यार आहिनि, जेके तंज़ीमुनि जा उनजी तंज़ीम जा आहिनि या असांजी जेका तंज़ीम आहे, उहे पंहिंजे वसार यकीनन कोशिशि कनि पिया ऐं जिते जिते उन्हनि जो वस पुॼे थो ज़मींदारनि जा जेके मसइला आहिनि उनखे हल करण जी कोशिशि कनि था, पंहिंजो मौक़ुफ़ पे अॻियां रखनि था। पर हाणे मसइला हल करण जा अख़्तियार ऐं पावर, ज़िम्मेवारी इक़्तिदार धड़ियुनि वटि हूंदी आहे। उहा हुकूमत हुजे, चूंडियल हुकूमत हुजे या निगरान हुकूमत हुजे। हिन वक़्तु बि ज़मींदारनि खे तमामु घणा मसइला आहिनि। सारनि जे रेट जो मसइलो हले पियो, पर मसइलो इहो आहे त कम जो रेट कानूनी तौर हुनखे मुक़ररु करिणो आहे। कणिक जो रेट मुक़ररु करे थी सिंध हुकूमत, पर सारनि जो रेट मुक़ररु करण जी अञा ज़िमेदारी निभाई कोन्हे सिंध गवर्नमेंट। इन जे करे अॼु खां महीनो पहिरीं 4600 रुपया मण सारी हुई, अॼु बि जेको ॿुधाए पिया 3000, 1600 रुपया मण 30 ॾींहंनि में जेको आहे इहा डेली जे हिसाब सां 100 रुपया मण ते हिननि घटायो आहे ऐं 1600 रुपया मण। हाणे हुकूमत खे चवंदासीं को एक्ट ई कोन्हे त गवर्नमेंट रेट मुक़ररु करे असीं उन ते अमल करायूं। त इहे इलाही सारा मुंझाणा आहिनि, ॿिया बि मसइला आहिनि। इन जे करे इहे ॻाल्हियूं हलनि पियूं। अॼु सिंध आबादकार बोर्ड जे जनरल काउंसिल जो इजलास आहे, जंहिंमें अॻियनि 3 सालनि लाइ नई बॉडी चूंडी वई ऐं अब्दुल मजीद निज़ामानी साहब जे ॾुखाईंदड़ वफ़ात खां पोइ इहा जॻह ख़ाली थी वई हुई। त सैयद महमूद नवाज़ शाह जी क़यादत में हिकिड़ी बॉडी चूंडिजी आहे, जंहिंखे जेको आहे सही महमूद नवाज़ शाह साहब क़यादत कंदा। जनरल सेक्रेटरी ते आऊं आहियो आहियां, ॿिया उहिदेदार नौजवान इलाही सारा चूंडिजा आहिनि। असीं उमेदु करियूं था त इहा बॉडी जेकी आहे उहा सिंध आबादकार बोर्ड जे प्लेटफॉर्म तां सिंध जे आबादकारनि जी, सिंध जे ज़राअत जी ख़िदमत कंदी ऐं सिंध जे ज़राअत खे लाॻापियल जेके एॾा वॾा मसइला आहिनि उन्हनि खे हल करण लाइ पंहिंजी जदोजहद जारी रखंदी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼोको जेको इजलास आहे उहो असांजो जनरल बॉडी जो इजलास आहे, जंहिंमें असां इलेक्शन बि कयो आहे ऐं जेके मसइला मसाइल आहिनि उन जे बारे में थियो वियो आहे। नवां उहिदेदार चूंडिया विया आहिनि। तंहिंखां पोइ असांजा जेके बानी मेंबर रहिया, रईस अब्दुल मजीद निज़ामानी साहब, अली मीर शाह साहब, गदा हुसैन महसर, अनवर ख़ान महर, इहे जेके वफ़ात करे विया आहिनि उन्हनि खे असां भेटा पेश करण लाइ बि इहो प्रोग्राम रखियोसीं। 3 सेशन जेको हींअर हले पियो। बुनियादी तरीक़े सां असांजो कमु जेको आहे उहो ज़राअत ऐं उन सां लाॻापियल मसइला ऐं उन्हनि जे हल लाइ कोशिशि करणी हूंदी आहे। उहो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जी महिरबानी सां तव्हां ख़ुदि ॾिसो पिया त सॼे सिंध मां आबादगार अॼु आया आहिनि ऐं गॾु थिया आहिनि। इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि इहा हूंदी त पंहिंजो हिसो मुल्क क़ौम जी तरक़ी में विझूं। बुनियादी मसला सिंध जी ज़राअत ऐं पाकिस्तान जी ज़राअत सां तमामु घणा आहिनि। सिंध जी ज़राअत ऐं पाकिस्तान जी ज़राअत में हिन वक़्तु जेका ताक़त आहे से पूरे पाकिस्तान जी मईशत जा मसइले जो हल करे सघे थी। डिपेंड इहो थो करे त जेका सरकार आहे, असांजा डिसीशन मेकर्स आहिनि, जेके फ़ैसिले करण वारा आहिनि, उहे ज़राअत खे सम्झी सघनि ऐं ज़राअत जे लाइ मुस्बत फ़ैसिला करे सघनि। आउं तव्हांखे हिन साल जो मिसाल ॾियां त 3 खां 5 अरब डॉलर जी पाकिस्तान जी मईशत में एडिशन थियण लॻी आहे, रुगो पुटियूं ऐं सारियुनि जी एक्सपोर्ट जी मद में। त अहिड़े क़िस्म जी जिदत आहे ज़राअत में। अगरि हिन खे प्रॉपर ॾिनी वञे
अहमियत ॾिनी वञे त ज़रात जेको आहे सो पाकिस्तान जो अहम मईशती सेक्टर थी सघे थो। साईं अॼु जेको हीउ प्रोग्राम रखियो वियो आहे हीउ ताज़ियती प्रोग्राम आहे। साईं जेके आबादगार बोर्ड जा अॻे प्रेसिडेंट हुआ गुज़ारे विया उन्हनि जे लाइ उन्हनि जेके कमु कया हुननि जेके आबादगारनि लाइ पंहिंजी ज़िंदगी में टाइम ॾिनो ऐं पंहिंजी महिनतुनि सां जिथे हिन आबादगार बोर्ड खे पुॼायो अॼु उन्हनि जे लाइ अॼु असां हीउ ताज़ियती प्रोग्राम रखियो वियो ऐं उहा शख़्सियत जेका मजीद निज़ामानी साहिब जे लाइ ही अॼु असां हिते सभु गॾु थियाऊं ताकी उन्हनि खे दुआ बि करूं छो करे उन्हनि पूरी ज़िंदगी पंहिंजी ज़मींदारनि जे लाइ वक़्फ़ करे छॾी ऐं उन्हनि जे लाइ महिनत कंदा रहिया इवन आख़िरी ॾींहंनि ताईं बि महिनत कंदा रहिया। साईं असां सां गॾु मिलंदो रहंदो इवन तो असां चेंबर ऑफ एग्रीकल्चर जा मेंबर आहियूं पर हमेशह असांखे भाईंदो तमामु इज़त ॾींदो ऐं हर प्रोग्राम में असां सां गॾु असांजो साथ ॾींदो।